बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो शाद ऐं आबाद हुजो। दोस्तों अलफ़ लैला सीरीज़ 38 क़िस्तूं तव्हांजे अॻियां पेश करे चुका आहियूं। उन ई सिलसिले जी अॼु 39 क़िस्त तव्हांजे साम्हूं। इहा उमेद त इंशाअल्लाह ज़रूरु इंजॉय कंदव। रिपीट नथा कयूं। काफूर जेको ग़ुलाम हुयो पंहिंजो किसो पियो बयानु करे, जेको कूड़ हणंदो हो साल में, उहो पंहिंजो किसो पियो बयानु करे। उहो चई जॾहिं वञी हुन जे घर ॿुधाए में त मालिक मरी वियो, उते रोज़ राड़ो शुरू थियो। उहे सभु आया, वरी मालिक खे अची ॿुधाए में त तुंहिंजे घर में भित किरी पई आहे, तुंहिंजा सभु घर भाती मरी विया। पोइ मालिक जेको हुयो मुंहिंजो, उन में रोज़ राड़ो शुरू कयो। पोइ उन भला पंहिंजे घर ॾे वञणु लॻो। जीअं बाग़ खां ॿाहिरि निकितो ॾिठईं वॾो हिकिड़ो मेड़ हुयो, पर उहे बि दाहूं कूकूं कंदा पिया अचनि। जॾहिं वेझो थिया त सुञातईं त हिन जो ख़ानदान हुयो, शहर वारा हुया, शहर जो जेको हाकिम हुयो उहो हुयो। हिक ॿिए खे जो ॾिठनि त घरवारी ॾिसी ऐं मुड़ुस खे चयो त मुंहिंजा आका, तूं ऐं तुंहिंजा दोस्त कीअं बची वियो? हिन चयसि मूंखे छॾ, तूं ॿुधाए त तव्हां कीअं बची वियो? ॿुध मुंहिंजो त घर जी छित किरी पई, तव्हां कीअं बचो? हुन चयो त असां त सभु ख़ैरियत सां आहियूं, ॾिसींदो हे सभु तोॾे आया आहियूं, असां तुंहिंजी ॻाल्हि ॿुधीसीं, असांजे घर त अहिड़ी का ॻाल्हि थी कान्हे। बाक़ी इहो आहे त तुंहिंजो ग़ुलाम आयो काफूर, उहो रोअंदो आयो, दाहूं कूकूं कंदो आयो, सॼो पाड़ो अची गॾु कयईं। असां पुछियोसीं छा आहे? चईं त बाग़ जी भित किरी पई, सो मुंहिंजो मालिक ऐं ॿिया जेके सौदागर हुया उन्हनि जे मथां किरी पई, उहे सभु विया मरी। मां आयो आहियां तव्हांखे ॿुधाइण। सो असां बि रोज़ राड़ो करे पोइ नेठि वरी हेॾे निकितासीं। हे पाड़े वारा बि सभु गॾु आहिनि, शहर जो हाकिम हुन खे ॿुधायोसीं, उहो बि असां सां गॾु आहे। आया हूं तो वटि, पर हाणे तूं बि त ख़ुशि आहीं। हुन चयो त मूंखे छॾियो, मां पाण परेशान हुयुसि त मुंहिंजो घर तबाह थी वियो। मूंखे बि अची हिन ॿुधायो त साईं घर जी छित किरी पई अथई, सॼो तुंहिंजो ख़ानदान तबाह थी वियो। मां बि हिते रोज़ राड़ो कयूं, हिन महिल हेॾा ई पियो अचां, तव्हां बि हिते अची पहुता आहियो। चई मां हे पाण में ॻाल्हाइनि पिया वेठा, मां साॻो रोआं पियो वेठो, मुंहं में मिटी लॻल हुजे, कपिड़ा फाटल। मूंखे निठि न सॾु कयो। हाणे सम्झी विया सुर खे, मूंखे सॾु कई। मां वेठो आयोमांसि, मूंखे चई त ओ निभागा, ओ हरामी, ओ लानती, पिणु अहिड़ो कूड़ हणिबो आहे, अहिड़ो कूड़ हणिबो आहे। हुननि खे वञी चयो थी मुंहिंजे नाले त उहो मरी वियो। मूंखे थो चई त घर जी छित किरी पई अथई, सभु तुंहिंजा घर भाती मरी विया। हेॾो राति जो ॾिस परेशान थियो आहे। हिते असांजी दावत, इहे सौदागर, मां सभु परेशान। अहिड़ो कूड़ हणिबो आहे। मां तोखे न छॾींदुसि, मां अहिड़ा पादर हणंदुसि ऐं मां तुंहिंजी खल लहाराईंदुमि, टुकड़ा टुकड़ा कंदुमि। मां चयोमांसि ॻाल्हि ॿुध, माण्हू शाहिद आहिनि, तूं मूंखे कुझु बि नथो करे सघीं, तूं मूंखे का बि सज़ा ॾेई नथो सघीं। छो जो जॾहिं तो वरितो हो, मूंखे जॾहिं तो ख़रीद कयो हो, त मुंहिंजे मालिक तोखे ॾसियो हो त भाई हिन में इहो ऐब अथई त हे हिकिड़ो साल में हिकिड़ो कूड़ अहिड़ो हणंदो आहे जो जंहिंजो मतिलबु तमामु वॾो कूड़ हणंदो आहे। तूं ॿुधी क़बूल करे ऐं पोइ मूंखे ख़रीद कयो हो। मूं में इहो ऐब आहे, मूं में इहो ऐब आहे, मुंहिंजे मालिक बि तोखे ॿुधायो हो, तो ॿुधी पोइ मूंखे वरितो। शाहिद बि हुया, उन शाहिदनि जे रूबरू तो ख़रीद कयो। तो चए त हा को मसइलो न आहे, मां इन ऐब समेत वठां थो। मुंहिंजो बराबरि इहो ऐब आहे, मां छा कयां? साल में बसि मजबूरनि मां अहिड़ो हिकिड़ो कूड़ हणंदो आहियां। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई, हे अञा मां अधु कूड़ हयूं अथमें, हे हयूं अथमें अधु कूड़, अञा अधु कूड़ मूंखे तो हणिणो आहे तोसां। जॾहिं उहो अधु कूड़ हणंदुसि, पोइ थींदो मुंहिंजो सॼो कूड़। अड़े ज़ालिम, ख़ुदा जी मार पवई, हे तुंहिंजो अधु कूड़ आहे। हे सॼो शहर परेशान कयो थी, असांखे परेशान कयो थी। जे सॼो तूं कूड़ हणी त पोइ अलाए छा करीं? एॾी मुसीबत तुंहिंजी अधु कूड़ ते आई आहे।
बसि मूंखे तूं न खप, मां ख़ुदा करणु तोखे आज़ादु थो कयां। मूंखे अहिड़ो निभागो ग़ुलाम खपे ई न, बसि मां खपाईंदुमि बि तोखे कोन, बसि मां आज़ादु कयो तोखे, बसि अॼु खां वठी मुंहिंजी जिन छॾ, मां तोखे आज़ादु थो कयां। मां चयोमांसि तुंहिंजे चवण सां थींदो छा? मां छो आज़ादु थींदुसि? तो मूंखे पैसनि ते वरितो आहे, मुफ़्त में वरी तो मूंखे आज़ादु करी, मूंखे खपाए न भला। तो मूं ते पैसा भरिया आहिनि, मां ईअं तोखे कोन छॾींदुसि, मां तोखे छॾे हलियो वञा? न न न, मां एॾो निमक आराम न आहियां, तो मुंहिंजा पैसा भरिया आहिनि। ऐं तेसि ताईं मां अधु कूड़ ॿियो भरी वेंदुमि। मां जॾहिं पूरो हिकिड़ो कूड़ हणी विया न, पोइ इहो आहे, पोइ तोखे इजाज़त आहे, पोइ तूं हली मूंखे बाज़ार में विकिणजांइ। पर उते बि इहो ॿुधाइजांइ त भाई हिन में ऐब ही आहे, उन्हनि खे बि इहो ॿुधाए। पोइ जेको मूंखे ख़रीद करे भले ख़रीद करे, बाक़ी ईअं तूं जेको थो चईं त मां तोखे आज़ादु कयो, न न न न न न, मां मूंखे त को हुनर बि ॾांहुं कोन थो अचे। तुंहिंजी मूंखे आज़ादु कंदे त पोइ त मां बुख भरी ईंदुसि, न को मां कमु सिखियलु न छा, मां किथां खाईंदुसि? हिते शहर जा माण्हू उहे सभु उहे बि ॿुधनि पिया, सॼो मेड़ लॻो पियो हुजे। हेॾा हे सौदागर जेके हिन जे दावत ते आया हुआ उहे बि ॿाहिरि निकिरी बीठा, उन्हनि सभिनी खे बि ख़बर पई त बाबा कुझु कोन्हे, इहो ग़ुलाम सॼो कूड़ आयो। पर इहो आहे त इहो अञा अधु कूड़ न आयो आहे। सभु चई त सभिनी जो ॿुधो अथव हिन इहो कूड़ हयो आहे, ऐं चए थो त इहो मां अञा अधु कूड़ हयो आहे, अञा अधु कूड़ मूंखे हणो आहे। त सभु मूं ते थुक थुक पिया कनि, लांदू पिया हणनि। मां वेठो पियो खिला, मां चयो था भले तव्हां मूं ते लांदू विझो, भले चओ, मूं में इहो ऐब आहे। जॾहिं हिन वरितो हो तॾहिं मुंहिंजी मालिक हिन खे ॾसियो, सो हाणे हिनखे कहिड़ो हक़ आहे जो मूंखे मारींदो? जॾहिं हिनखे ख़बर हुई, उन ख़बर हूंदे हिन मूंखे वरितो आहे न, त हाणे मूं ॾे। चई त हिते आस्ते आस्ते माण्हू पखिड़िजण लॻा, हेॾे होॾे थियण लॻा। पार्टी बि ख़तमु थी वई, रात बि ख़तमु थी वई। सौदागर जे घर जा भाती ॿिया जेके शहर जा माण्हू हाणे वरी चई त मोटिया, अबा ख़ैरु थी वियो, हलो। चई आयो जो सौदागर घर जो अची त घर में बि सभु सामान ऐं किरिया पिया आहिनि, भॻा पिया आहिनि। मां जो वञी हुननि खे पहिरियों चयो त भाउ मरी वियो, त चई त मां जो हुननि खे चयो त मरी वियो, त भाउ हुननि त चई बाक़ाइदे रोअनि पिया, पिटनि पिया, हणी सामान साज़ सामान जेके पंहिंजा शीशे जा था ॿिया भञी सफ़ा सुल करे छॾनि। सो हे जो आयो घर जो पतो त ॾिसे त भाई घर में त तबाही लॻी पई आहे, घर में त तबाही लॻी पई आहे। ज़ाल खां पुछी त हे छा थियो आहे? ज़ाल चयसि त हे काफूर निभागो जो आयो, असां सां अची ॻाल्हि कई, असां ॻाल्हि ॿुधी त असांजो दिमाग़ी कमु कंदो पियो करे, असां त ईअं सम्झ थी आहे त चरिया। सो बराबरि असां ही पाण कयो आहे। चई इहो जो मुंहिंजे मालिक ॿुधो त चई मुंहिंजे मालिक खे अञा ॼण कावड़ अची वई। पर चई हाणे हू पंहिंजे शर्तनि में फाथल हुयो, ईअं दांह करे चई यार कहिड़े हरामीअ सां मां फाथो आहियां। अॼु मां उमिरि में मां बि वापार कया आहिनि, दुनिया ॾिठी अथमि, पर मां हिन जहिड़ो को हरामी कोन ॾिठो जहिड़ो हीअ आहे। ऐं वॾी ॻाल्हि त हेॾी मूंसां कई अथई, पोइ बि निभागो चवे थो त अञा मां अधु कूड़ हयो आहे। हे जेकॾहिं पूरो कूड़ हणंदो त पोइ सॼे शहर खे तबाह कंदो। अधु कूड़ में हेॾो हिन ज़्यान कयो आहे, हेॾा माण्हू परेशान कया अथई। चई हिन छा कयो? मूंखे कुझु कोन चई। मानीअ जो टाइम थियो, हिन को घरवारी खे चयो अलाए कहिड़ी का शइ, चई त मूंखे उहा मानीअ में विझी ॾिनी, मूंखे ख़बर पई का। चई मां मानी खाई अञा घड़ी मस गुज़री, चई त मां सफ़ा थी वियुसि बेहोश थी वियुसि। मूंखे दुनिया जहान जी का ख़बर न, सफ़ा बेहोश थी वियुसि। माना हिन मूंखे नशो ॼारायो। चई हिन छा कयो जो जीअं मूंखे ॾिठई त हे आहे नशे में, हिन हजम घुराए उन हजम खे चई त इन जा ॾाढ़ी मुछूं भुरूं सभु कूड़े ऐं हिन जो हिकिड़ो कन बि कटी, माना हिन खे बुछड़ो कर। चई मां त हुउसि नशे में सॼो, चई मुंहिंजा ॾाढ़ी मुछूं भिरूं वार सभु कटे, हिकिड़ो चई मुंहिंजो कन बि कटियुनि। चई कुझु टाइम खां पोइ जेॾी महिल मां आयुसि सामत में ॾिसां जो त
अड़े मां त हेठि किरियो पियो हाँ, माना बेहोश लॻो पियो हुउसि। चई मुंहिंजो बालक मुंहिंजे मथां बीठो हुजे, खिले पियो, मूंखे ॾिसी खिले पियो। मूंखे चई तो जहिड़ी मूंसां कई हुई न, तो जहिड़ी मूंसां कई हुई न, मां बि तोसां उहा कई अथमि, मां बि तोसां इहो उहा कई अथमि। हल हाणे हली मां तोखे खपायां, तोखे आज़ादु कोन थो कयां, तूं चईं थो आज़ादु न कर न, हल त मां तोखे खपायां। उहो चई वठी आयो बाज़ार में, अची लॻाई वाक, पर सभु उन्हनि खे बि इहो पियो ॿुधाए त भाउ वठो भले, पर हिन में ऐब हीअ अथव जो माना साल में कूड़ हिकिड़ो हणंदो आहे, पर कूड़ बि ज़ाल में अहिड़ो हणंदो अथव जो ईअं सम्झ त हयाती हुजेव या को कीअं जो बचो, बाक़ी न त हिन जो कूड़ ॾाढो ख़तरनाक हूंदो अथव। उहो चई नेठि हिकिड़े माण्हू मूंखे वरितो, वरी उन खे न वणियसि, वरी उन ॿिए खे ॾिनो, उन वरी ॿिए खे ॾिनो। उहो चई माना ॼण मूंखे ख़ुशीअ सां केरु कोन पियो वठे, मां सफ़ा ॼण ख्वार थी वियुसि। उहो चई ॼण मुंहिंजी बि दिलि भॼी पई, मुंहिंजी बि दिलि चई त भॼी पई। पोइ चई त आयुसि हिते बादशाह वटि, बादशाह जी अची ग़ुलामीअ में वेठुसि, सो मुंहिंजो यार किसो इहो अथव, हिन जो किसो पूरो कयो त सभु खिलण लॻा। मथां उहो जेको हुयो सौदागर, उहो बि मथां ॿुधे पियो, गानम बिन अयूब उहो मथां ॿुधे पियो। हुननि चयसि यार तूं त को वॾो शैतान ठहियल आहे, सो बि एॾो कूड़, सलाम आहे तुंहिंजे दिमाग़ खे जो तो एॾो कूड़ हयो आहे। इन कूड़ ते वरी हिकिड़ो संदरो ॿधी बीह रहियो आहे, ऐं कूड़ बि अहिड़ो जो अॻिला इतबार करे वञनि। हाणे हिन कयो किसो पूरो, हिते ॿिए ग़ुलाम खे चवनि त भाउ अञा राति वॾी आहे, भला तूं पंहिंजो किसो ॿुधाए। हाणे ॿिए ग़ुलाम पंहिंजो किसो शुरू कयो, 3 ॼणा हुआ, हाणे ॿिए ग़ुलाम पंहिंजो किसो शुरू कयो। उन चयो त दा ईअं सम्झो त काफूर जेको ॿुधायो अथव न, इहो त कुझु ई कोन्हे, मुंहिंजो किसो जेको आहे न हिन खां वॾो बि अथव, ऐं मां त ईअं थो चवां त मूंखां हिन महिल किसो न ॿुधो, ॼाण सुबुह थियो, ऐं जेकॾहिं सुबुह थी वियो ऐं हीअ पेती असां वटि पई हूंदी न त ॾाढो कमु ख़राबु थींदो, थी सघे थो असांजी जान बि वञे वारी। तंहिंजे करे मुंहिंजी सलाह मञो त दर खोलियो, त ही खणी वापसि महल में खणी हलूं, ईअं चई वरी हे चढ़ियो भित ते चढ़ी ऐं दर हिन खोलियो, हे ॿई बंदर आया। हिननि छा कयो जो चइनि कब्रुनि जे विच में हिन जी जेका पेती आंदी आहे न, उन पेतीअ जी ड्रेग ऐं वेकर, चइनि कब्रुनि जे विच में एतिरो हिननि खॾो खोटियो, माप करे ऐं खॾो खोटियो त सिज उभरण खां अॻु में वापसि असांखे थियणो आहे। खॾो खोटियो, हिकिड़ो खॾो खोटे पियो, ॿियो मिटी कढंदो पियो वञे। तव्हां त ईअं सम्झो त माण्हूअ जे चेल जेतिरो हिननि खॾो खोटियो, यानी चेल जहिड़ो हिननि खॾो खोटियो त मिटी परे करे हुनखे साफ़ु करे हिन टिनी उन पेती खे खयो, पेती खे खणी आराम सां उहा पेती उन खॾे में पूरियनि, खॾे में रॿिधनि, खॾे में रखी उनजे मथां वरी पोइ साॻी उहा मिटी जेका कढी आहिनि उहा मिटी उनजे मथां रखियनि, मिटी मथां उनजे मथां मिटी विझी सफ़ा मैदान लेवल करे, लताड़े ॿताड़े जीअं माना महसूस ई न थिए, मैदान लेवल करे ऐं हिननि चयो त हाणे हलो, बसि जंहिं कम सां आया हुआसीं हाणे उहो कमु थी वियो, हाणे हलो था। पेती हिननि दफ़नाए ऐं 3 निकिता। हे मथां ॾिसे पियो वेठो, तव्हां त एतिरो अॻिते विया हलिया जो हिन खे बि ॾिसण में न पिया अचनि, हिन जी नज़रुनि खां परे हलिया। गानम ॾिसे पियो वेठो, कुझु टाइम गुज़रियो, हिते हिन खे थियो त माना हो विया हलिया, हिते हिन अंदाज़ो लॻायो त हो विया हलिया।
ऐं मां अकेलो हुअमि। पर ही पेती जेको हेॾां शहर मां खणी आया आहिनि राति जे वॻड़े में, वरी अची पेती हिते पूरी अथनि। इन पेतीअ में छा हूंदो? इन पेतीअ जो राज़ कहिड़ो आहे? हिनखे दिलि में थियो त जेकर इहो राज़ जी ख़बर पए, पर राज़ जी ख़बर पवंदी माना खॾो खोटियां पेती खोलियां, राज़ जी ख़बर तॾहिं पवंदी। वेठो हुजे ड्रिज पियो थिएसि त मतां वरी मोटनि तव्हां त हिते ॾींहं जी रोशनी थी वई, ॾींहं जी रोशनी थी, हाणे परे परे ताईं नज़र वञेसि पई, ॾिसे पियो त हो हुया ई कोन। आस्ते आस्ते खजीअ तां लथो हेठि, ओ जिथे हिन ॾिठईं त हिननि खॾ खोटी, अची हथनि सां मिटी परे करणु लॻो। ताज़ी मिटी हुई, हथनि सां मिटी परे करणु लॻो। कुझु टाइम में हिन खां जेका मिटी उहा हुननि हईं, उहा सॼी मिटी हिन परे कई, मिटी सॼी परे कई। हिनखे पेती ॾिसण में आई, हिनखे पेती ॾिसण में आई, पेती ॾिसण में आई। हिन ॾिठो त पेतीअ खे तालो लॻल हो, कुर्फ़ लॻल हो, पेतीअ खे कुर्फ़ लॻल हो। हेॾे होॾे ॾिठईं, छो जो चौधारी क़बरूं हुयूं, के कचियूं हुयूं, के पकियूं हुयूं। ईअं हिकिड़ो पथर ॾिठईं, उहो पथर खणी हिन कुर्फ़ खे ज़ोर सां ॿ टे धक हई। जीअं जो धक हई त तालो भॼी पियो, तालो भॻो। हिन आस्ते करे ही त हाणे पेतीअ जो ढकु खोलियां। जीअं जो ढकु खोले त ॾिसे त उन पेतीअ में हिकिड़ी छोकिरी सुती पई आहे, पर बेहोश आहे। छो जो हिन ॾिठो त को साहु खणी पई, साहु खणी पई, बेहोश, सुहिणी हुजे ॾाढी, सोना ज़ेवर, हार पातल, मोती, माना ॻहनि सां भरियल हुई। माना अंदाज़ो लॻाईं त या त कंहिं बादशाह जे घर जी आहे, या त कंहिं वॾे कंहिं वापारीअ जी आहे, को वॾो को अरबपति खरबपति वापारी आहे, को उन जे ख़ानदान जी आहे। माना एॾा हुनखे ॻह हुया। हिन अंदाज़ो लॻायो त हिनखे उहो दोखे सां बेहोश कयो अथनि। हल हिन छा कयो जो आस्ते आस्ते करे छोकिरी खे पेती मां कढी, पेती मां कढी हुनखे ऊंधो लेटाई। हूअ जो हाणे ताज़ी हवा में आई, ताज़ी हवा में आई, ताज़े माहौल में आई त साह त खणे पई न, ताज़ी हवा पई अचेसि त ईअं छोकिरी निछ ॾिनी। कुझु टाइम रखी छोकिरी निछ ॾिनी, निछ ॾिनई, नशा हुनजा टुटा ऐं छोकिरी पाण संभाले उथी वेही रही। ऐं छोकिरी जीअं उथी वेठी त छोकिरी खे अची खंघि थी, जीअं, पर खंघि बि खंघि जहिड़ी। जीअं छोकिरी खंघियो त हुनजे वात मां भंग जी पुड़ी निकिती, भंग जा पन हुया उहे निकिता। माना उन सां हिन छोकिरी खे को बेहोश कयो। हिते छोकिरी अखियूं खोलियूं, हेॾे होॾे ॾिठईं, हिते हीअ सॾ करणु लॻी, नाला वठी ऐं नौकिरियाणियुनि जा, बानियुनि जा, औरताणा नाला वठी उन्हनि खे सॾ करणु लॻी त काथे आहियो, काथे आहियो, काथे आहियो। हिकिड़े पासे ॾे निहारे सॾ करे, वरी उतां वरंदी न मिलेसि, ॿिए पासे ॾे निहारे, माना ईअं चारई पासा नाला वठी ऐं सॾ पई करे। छो नथियूं ॻाल्हायो, मूंखे वरंदी छो न थींदियूं? वरंदी जो न मिलियसि, ईअं चारई पासा निहारे ऐं चई त अफ़सोस मुंहिंजे हाल ते।
छा तो मूंखे क़बर में दफ़न करे छॾियो? रब साईं, हे कंहिं मूंखे उतां परदनि ऐं ख़ीमनि मां खणी हिते अची ऐं हिन क़बरुनि में लेटायो आहे, मूंखे क़बरुनि में दफ़न कयो अथईं। हे वेठो पियो ॿुधेसि, ॾिसेसि पियो, वेठो ॿुधेसि पियो। नेठि हिन चयसि त छा थियो थी पई? चई त महल ऐं ख़ीमा तंबू, हे त हे चौधारी मुक़ाम आहे, इहो छा वेठी थी तूं चईं? हिते त हिकिड़ो मां आहियां, मुंहिंजो गानम बिन अयूब, ऐं मां ईअं थो सम्झां त को रब तोखे बचाइण जे लाइ को मूंखे हिते आंदो हो, सबबु पैदा थियो जो मां बची राति हिते रहियुसि। इते छोकिरी सम्झी वई सॼे सुर खे। छोकिरीअ छा कयो, हथनि सां पंहिंजो मुंहुं लिकाइण लॻी। मुंहुं लिकाए ऐं हिनखे चई त ए जवान, मूंखे इहो त ॿुधाए त मूंखे हिते खणी केरु आयो? ॾिस, मां हाणे होश में अची वई आहियां, मां हाणे सभु सम्झां थी, इहो त मूंखे ॿुधाए त मूंखे हिते खणी केरु आयो? चई, मां चयोमांसि त 3 हबशी ग़ुलाम हुया, उहे तोखे पेतीअ में विझी हिते खणी आया। सॼो राति को किसो मां ॿुधायोमांसि त मां राति कीअं गुज़ारी आहे। पर बसि इन में बि को रब जो राज़ हुयो जो मूंखे राति हिते रहणी जी पई ऐं तूं बची वई। न त ज़ाहिर आहे तोखे उछलाए विया, कुझु टाइम में साह घुटिजी तूं मरी वञी आहे। पर जे नाराज़ न थी त मूंखे त पंहिंजो किसो त तूं ॿुधाए, केरु आहे, हे केरु हुया, तोसां हे छा करे हिते उछलाए विया? जे तुंहिंजी दिलि चए त मूंखे ॿुधाए। हिन चयो त जवान, शुक्र आहे ख़ुदा जो रब तोखे मोकिलियो। हाणे हीअं करे, मूंखे वरी विझ पेतीअ में, पेती में विझी पेती कर बंदि, पोइ हितां ॿाहिरि निकिर, रस्ते ते वञी बीह। पोइ जेकॾहिं न को ॾिसी को गॾह वारो को टपे थो त किराए ते तूं उन खां गॾु या खचर वठि, पोइ उन ते तूं हीअ पेती खण, मूंखे वठी हल तूं पंहिंजे घर, बाक़ी ॻाल्हियूं पोइ कंदासीं। हिन जो चइसि, गानम ॿाहिरि निकितो, मुक़बरे खां ॿाहिरि जो निकितो, सिज मथे चढ़ी आयो। माण्हू रस्तो हुयो, माण्हू हिकिड़ा अचनि पिया, ॿिया वञनि पिया। ईअं ॾिठई त हिकिड़ो खचर वारो वञे थो पियो, उनखे चई त मूंखे वज़न आहे हिकिड़ो, उहो किरायो ॾियईं त मूंखे खणाए। उनखे वठी आयो, साॻी उहा पेती रखराई उन खचर ते। खचर ते रखराई, खचर वारे खे ॾसियईं, वञी पहुतो पंहिंजे घर। जेॾी महिल पंहिंजे घर पहुतो, पेती लहिराई, पेती लाथई, पेती लाहे दर बर ॾिनई त केरु ॾिसे न। पेतीअ जो दर खोलियईं, उन मां कढियईं छोकिरीअ खे। उहा ॿाहिरि निकिती, हेॾे होॾे हुन बि ॾिठो, भलो हिकिड़ो ख़ूबसूरत महल आहे, माना हे बि जहिड़ो तहिड़ो न आहे। सुठा सुठा कालीन विछाया पिया आहिनि, परदा लॻा पिया आहिनि। अंदाज़ो थियुसि त हे बि को जहिड़ो तहिड़ो माण्हू न आहे, हे बि को वॾो पैसे वारो आहे। हिते हिन हाणे हिन खां मुंहुं न पई लिकाए, मुंहुं न पई लिकाए। ॾिठई हिनखे, हे बि नौजवान हुजे, सुहिणो सेबतो हुजे। हिनखे चई त मूंखे बुख लॻी आहे, मूंखे खाइण जे लाइ का शइ हुजे त आण। हिन चयसि त हाज़ुर। हिनखे उते वेहारे घर में वियो बाज़ारि, उतां हिन जे लाइ खाधे पीते जो सामान वठी आयो।
हिन जे अॻियां रखियईं, हिन खे बि का ईअं सम्झ चङी बुख हुई, खाई हिन बि कयो ड्र। खाइण खां पोइ वरी हलियो शराब, वेठा हुजनि पी कचहरियूं कयनि। तव्हां त वरी राति थी, राति जो थी त वरी गानम उथियो, घर उन जो उथियो, मेणबतियूं शमादान ॿारियईं, बाक़ाइदे महल ॿरे पियो। वरी सॼी राति कचहरी कंदे 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 हिननि खे वरी सुबुह थी। ओ जेॾीमहिल सुबुह थियण वारो हो, हिते हिननि खे निंड पई अचे, उहो सुम्ही पिया वेही, उहो पंहिंजी जाइ ते, उहो पंहिंजी जाइ ते सुम्ही। सिज मथे चढ़ियो, गानम खे सुजागी थी, उथियो, हीअ सुती पई, उथियो, बाज़ारि वियो, खाइण पीअण जो सामान, भाॼी सब्ज़ी गोश्त वग़ैरह ख़रीद करे वरी आयो घर। तेसिताईं आयो त हीअ बि उथी वेठी, गॾिजी खाधुनि, फाई ड्रव कयुनि। छोकिरी जी ॼण निंड पूरी कान थी अञा। वेठा पिया कचहरियूं कनि पाण में, खाइनि पीअनि, माना ॿियो को कमकार ई कोन। तव्हां त वरी राति थी वई, वरी ॿिन्ही ते निंड जो असरु थी वियो। गानम उथियो, वरी बतियूं ॿारियईं, शमादान रोशन कयईं। हिते छोकिरी चयसि त मां तोखे सम्झां थी, पर मां हिकिड़ी ॻाल्हि चवें त मां तोखे न मिली सघंदी मैं। हिन चयसि तो मूंखे पंहिंजो किसो बि त कोन ॿुधायो आहे। हीअ 2-3 ॾींहं ईअं आम ज़माने जा हाल अहवाल, पर मूंखे तो पंहिंजो किसो त कोन ॿुधायो आहे इहो सॼो। त छा हुयो, इहे केरु हुया, तूं किथां आई आहीं, तोखे पेती में छो चलाए विया? हिन चयसि मां अॼु राति ई तोखे इहो किसो ॿुधाईंदुसि, ऐं पोइ तोखे ख़बर पवंदी त मां तोखे मिलण जहिड़ी न आहियां। राति थी, वरी बि कचहरीअ में हिनखे किसो कोन ॿुधाईं, कन लाटार करे। ईअं माना महीनो पूरो हिनखे गुज़री वियो, महीनो पूरो गुज़री वियो हिन। नेठि हिन चयसि त मूंखे तूं ॿुधाए, पंहिंजो किसो मूंसां बयानु कर। हिन चयसि त मां अमीरुल मोमिनीन जेको आहे न, उन जी बानी आहियां, ख़ासि बानी। मुंहिंजो नालो आहे कुवतुल कुलूब। बाक़ाइदे दादली बानी आहियांसि। मुंहिंजी सॼी तरबियत अमीरुल मोमिनीन महल में कराई आहे। एतिरे क़दुरु जो मुंहिंजे लाइ अलॻि महल आहे, मुंहिंजे ख़िदमत लाइ 10 बानियूं अमीरुल मोमिनीन रखियूं आहिनि। हे जेके मूंखे ॻह ॻठा ॾिसींदो पियो न, इहे बि सभु अमीरुल मोमिनीन जा ॾिनल आहिनि। हिकिड़े ॾींहुं ख़लीफ़ो हारून रशीद किथे ॿाहिरि वियो। ख़लीफ़े जी घरवारी जेका हुई ज़ुबैदा ख़ानम, उहा आई मुंहिंजे हिकिड़ी बानीअ वटि। उनखे चई त मूंखे हिकिड़ो कमु आहे।
हाणे उहा ख़लीफ़े जी घरवारी हुई, मलका हुई, राणी हुई। हिन बानी चयसि त हुकुम कर। हुन चयसि ज़ुबैदा त जेॾीमहिल न ख़लीफ़ो अचे, हिन वटि अचे थो न, ॾिसी त सुता पिया हुजनि न, त भंग जो टुकड़ो ॾियईं थी, भंग जो टुकड़ो ॾियईं थी। इहो भंग जो टुकड़ो शराब में विझी हिनखे पियारजांइ। उन एवज़ मां तोखे एतिरो माल ॾींदसि जो सॼी उमिरि पई खाई न त बि तुंहिंजे लाइ थोरो खुटंदो कोन। चई बानी त उहा नौकिरियाणी त मुंहिंजी हुई, पर ज़ाहिर आहे हूअ त ख़लीफ़े जी ज़ाल हुई, राणी हुई, मलका हुई, त हाणे उनखे त उहा जवाबु न पई ॾेई सघे। वरी ॻाल्हि हुन लालच बि ॾिनसि, भंग बि मिलियसि, हुन ॾिनसि, शराब बि ॾिनईसि, इनाम जी बि लालच। चई त बानी आई अची मुंहिंजे साम्हूं गिलास में शराब विधई, शराब में भंग अॻे ई हिन गॾाए छॾी, विझी छॾी हई। जीअं मां उहो पीतो भंग जो जीअं मुंहिंजे पेट में पई त शराब त मां पीअंदड़ हुअसि, पर हे डबल नशो जो थी वियो त मां ज़मीन ते किरी पियसि। किरियसि बि ईअं जो मुंहिंजो मथो वञी पेरनि सां लॻो, मूंखे ख़बर न पई, ॼण मां ॿिए जहान में हली वियसि। जेॾीमहिल बीबी ज़ुबैदा जी इहा चाल हली, कामयाबु वियसि, ॾिसे पई त हाणे ख़लीफ़े जो सॼो राज़ हिन बानीअ ते आहे, त हिनखे पूरो कयां। जेॾीमहिल हुन जी चाल कामयाबु वई त हुन नौकरनि खे चई मूंखे पेतीअ में विझराए, ऐं इहे जेके 3 ग़ुलाम थो चई इन्हनि खे घुराए, दाब दड़को, इनाम जी लालच ॾेई इन्हनि खे उन ई राति चई त वञो शहर जे ॿाहिरां इन जेको खजीअ जो मुक़बरे में खजीअ जो वणु आहे उते वञी हिनखे पूरे चयो। उते जेको आया तूं पाण ॾिठो, जेको मूंसां थियो उहो तो पाण ॾिठो। हाणे मूंखे बचायो ईअं सम्झ तो आहे, ख़लीफ़े खे बि ख़बर न रही, मां आहियां ख़लीफ़े जी ख़ासि बानी, तॾहिं थी तोखे चवां त मां तोसां मिलण जहिड़ी न आहियां। ख़लीफ़े हारून रशीद जी मां ख़ासि बानी आहियां। एतिरे क़दुरु जो बीबी ज़ुबैदा ईअं सम्झ त ॼण मां उनजी पहाज थियसि, त उहा ई जले पई जो मूंखे मारण जे लाइ हुनखे हेॾो हथनाट कयो आहे। हाणे तो मूंखे बचायो आहे, वरी उतां खणी पंहिंजे घर आंदो अथई, इहो तो मूं ते वॾो अहसान कयो आहे। पर हाणे मूंखे इहा ख़बर नाहे त ख़लीफ़े खे ख़बर पई अलाए न पई। जे ख़बर ख़लीफ़े खे पई त ख़लीफ़े मुंहिंजे ॻोल्हा लाइ छा कयो, अमीरुल मोमिनीन मुंहिंजे ॻोल्हा लाइ छा कयो। तंहिंजे करे तोखे थी चवां त मूं सां जेकॾहिं तूं चवंदे त मां तोसां शादी कयां त इहा ॻाल्हि लिकंदी कान। ख़लीफ़े खे ख़बर पई त पोइ तुंहिंजो बि ख़ैरु न आहे। तंहिंजे करे तोखे थी चवां त मुंहिंजी हालत खे रहम कर। मुंहिंजी बि दिलि चए थी, पर इहो आहे त मां ख़लीफ़े जी बानी आहियां। हिते हिनखे जो ख़बर पई ख़लीफ़े हारून रशीद जी ख़ासि मंज़ूर नज़र बानी आहे, त हे बि जेका हुजत पियो करे हाणे हे बि पोइ ते हटे। ख़लीफ़े खे ख़बर पई त ख़लीफ़ो जेरो मार खल लाराए छॾे, हिनखे ख़लीफ़े जो ड्रिज थियो। वञी हेॾे कुंडड़ीअ में वञी वेठो, पाण ते लांतू पियो हणे त भण मां हे छा कयो, उन खां न आणियांसि हा। जेकॾहिं ज़ुबैदा खे ख़बर पई त हिन कढियो अथसि त उहा बि ख़लीफ़े जी, ख़लीफ़ो उनजे चवण ते लॻंदो, हे मां छाजे पाण लाइ छा कयो। हू आई, हिनखे अची हथ त ॾिनई, परेशान न थी। गानम उथियो, कपिड़ा पातई, वियो बाज़ारि, कपिड़ा मटे बाज़ारि वियो, ज़रूरत जूं जेके सामान हुयुसि वठी आयो, घरु आयो। अचे जो ॾिसे त कुअतुल कुलूब बानी जेका आहे उहा रोए थी।
हे जीअं अंदरि टपियो खड़को थियो, हिन जीअं गानम खे ॾिठो त रोअण बंदि कई। हे सामानड़ो रखी वरी वञी कुंड में वेही रहियो। हाणे हिनखे अची पंहिंजे सिर जी लॻी। ख़लीफ़े खे ख़बर पवंदी त मुंहिंजो ख़ैरु न आहे। छोकिरी हाणे हिन सां भोग पई करे त बि हे उन सां कोन पियो हुजत करे, हे डिॼे पियो। हूअ अञा हिन सां हुजत करे, ही पोइ ते हटे। राति थी, हिन ॿिए कमरे में पंहिंजो बिस्तरो विछायो। हुन पुछियुसि छो? चई त न बाबा, न न न न, ख़लीफ़े खे ख़बर पई त ख़लीफ़ो माराए छॾे। बसि अॼु खां वठी तूं हिन कमरे में सुम्हंदीअ, मां होॾे सुम्हंदुमि। छो जो मां उहो ख़लीफ़ो आहे, मां त हुनजे अॻियां कुझु बि कोन्हे। ईअं हिननि खे 3 महीना गुज़री विया। हाणे हे बि चए पियो त कयां त हिन छोकिरी जो मां कयां छा? होॾां ज़ुबैदा जॾहिं जो हिनखे माराइण जे लाइ इहो सॼो प्लान ठाहियो ऐं ज़ुबैदा पेतीअ में हिनखे कढी ऐं ओॾे उछलायो, हुनजे लेखे त हाणे वई पूरी ख़तमु थी। हाणे अची इनखे चयो त ख़लीफ़ो जे ईंदो, ख़लीफ़ो जे ॾिसंदो त बानी आहे कान, ख़लीफ़ो त मूंखां पुछंदो, मां हुनखे जवाबु छा ॾींदुसि? इहो सोचे हिन पाण वटि हिकिड़ी पोड़ी नौकरियाणी हुअसि, उन सां इहा सॼी ॻाल्हि कई। चई हाणे त मां हे कमु कयो आहे, हाणे मूंखे ॿुधाए ख़लीफ़ो पुछे त मां हुनखे छा चवां? हुन चयसि हाणे हीअं कर जो ड्रखण घुराए, ड्रखण घुराए। उन ड्रखण खे चयो त काठ जो हिकिड़ो माण्हूअ जो बोतो ठाहे, काठ जो माण्हूअ जो बोतो हिकिड़ो ठाहे, जिस्म ठाहे माण्हूअ जो। पोइ असां छा कंदासीं जो हो ठाहे न, पोइ असां महल जे विच में हिकिड़ी क़बर खोटे पोइ बोतो उन में कंदासीं दफ़न। तूं उन कमरे जे मथां ईअं सम्झ जीअं मुक़बरो थो ठहे, क़बर जे मथां ठहंदो आहे, तूं ईअं कजांइ, मेणबतियूं अगरबतियूं वग़ैरह उते ॿाराइजांइ। ऐं सॼे महल वारनि खे, हाणे तूं त राणी आहे, तोखे केरु जवाबु ॾींदो? सॼे महल वारनि खे ॾे हुकुम त कारा कपिड़ा पाइनि, सोगारी हालति कनि, ऐं इन्हनि सभिनी खे हुकुम ॾे त जेॾी महिल ख़लीफ़ो मोटे त पुछंदो, तव्हां उनखे ॿुधाइजो त पोतल कुलूब खे अलाए छा थी वियो, वीचारी गुज़ारे वई, वीचारी गुज़ारे वई। सो ऐं राणी जेका आहे उहा हुनजो तव्हांजे करे ख़्यालु बि कंदी, तव्हांजे बानीअ जो ख़्यालु बि कंदी। सो उन इनखे महल में ई दफ़न करायो आहे। ख़लीफ़े खे इन जे मौत जो सदमो त थींदो, छो जो ख़लीफ़े जी प्यारी रोअंदो बि, ख़तमा वग़ैरह बि कराईंदो। असां हुनखे काठ जे बोते खे कफन बफन ॾेई, कफन दफ़न ॾेई ऐं पोइ पूरींदासीं। हिकिड़ो इत्तेफ़ाक़ आहे जे ख़लीफ़े खे शक बि पए ऐं क़बर जे खोटड़ा ई क़बर जे खणी ख़लीफ़ो खोटराए त बि ॾिसंदो त लाश पियो आहे कफन में। पर जे ख़लीफ़ो चए त न, इन जो कफन जो मुंहुं परते करे मां इन जो मुंहुं ॾिसां, त पोइ हुनखे झलिजो, पोइ ख़लीफ़े खे पक थी वेंदी, ख़लीफ़े खे पक थी वेंदी त मरी वई आहे ऐं तुंहिंजी बि जान छुटी वेंदी। ज़ुबैदा खे दिलि सां ॻाल्हि लॻी त पोड़ीअ जी अटकल इहा सही आहे, न त ॿियो त को हल ई कोन्हे। ख़लीफ़ो जो पुछा करे त मां ख़लीफ़े खे छा चवां? पोड़ीअ खे इनाम बि ॾिनई, हिनखे चई त पाण तूं ईअं कर, ड्रखण हथु कर।
पोड़ीअ उन महिल कमु शुरू करायो। जेॾी महिल उहो काठ जो बोतो हुन ठाहियो पूरो ठही वियो, पोइ खणी आई ज़ुबैदा वटि, बाक़ाइदे हुनखे कफन जो कपिड़ो मथां लपेटे, कफन जो कपिड़ो, वरी उते ई महल में खॾ खोटाए ऐं उनखे ईअं मुर्दो दफ़नाइबो आहे ईअं दफ़नाए क़बर ठाहे उनजे मथां अगरबत्तियूं ॾीआ वग़ैरह ॿाराई, क़बर जे चौधारी कालीनूं विछराई, पाण बि कारो लिबास पातई, नौकिरियाणियुनि खे बि हुकुम थी वियो, उन्हनि बि कारा लिबास पाता। महल में हू हवा थी वई त ख़लीफ़े जी ख़ासि बानी कुवतुल कुलूब जेका आई उहा मरी। हाणे हिन इहो सॼो प्रोग्राम करे छॾियो, नेठि ख़लीफ़ो बि मोटियो। जीअं ख़लीफ़ो महल में आयो, ॾिसे त सभु नौकर चाकर सभिनी जा मुंहं लथा पिया आहिनि, सभिनी खे कारा कपिड़ा, कारा वेस, धकु लॻुसि त का शइ थी आहे, को नुक़सानु थियो आहे। अञा जो महल में अचे ॾिसे त ज़ुबैदा जेका हिन जी घरवारी उनखे बि कारा कपिड़ा। पुछा कई त मूंखे छा आहे, छा थियो आहे, सभिनी खे कारा वेस, सोग लॻो पियो आहे। ख़लीफ़ा बसि हाणे इंसान जे वस में त कुझु कोन्हे, कुवतुल कुलूब वारी बानी जेका आई उहा गुज़ारे वई। ख़लीफ़े ॿुधो, ख़लीफ़े बेहोश थी वियो। कीअं गुज़ारे वई, किथे आहे हुनजी क़बर? ज़ुबैदा चयसि तव्हांजो जो उहा प्यारी हुई त उनजे करे मां बि हुनजी इज़त कंदी हुअसि, उन जे करे मां हुनखे दफ़ना हुनजी क़बर बि पंहिंजे महल में कराई अथमि। ख़लीफ़े चयसि मूंखे ॾेखार, ख़लीफ़े चयसि मूंखे ॾेखार, वठी आयुसि हुन क़बर जेका ठाही आहे न, उन क़बर जे मथां वठी आयुसि। ख़लीफ़े ॾिठो त बराबरि क़बर जे चौधारी कालीनूं विछाई पयूं, बतियूं पंहिंजियूं ॿरनि, अगरबत्तियूं शमादान पिया था ॿरनि। ॾिठई, ज़ुबैदा जो शुक्रियो अदा कई त शाबस आहे तोखे, तो भला मुंहिंजो क़दुरु कयो। पर ईअं कीअं थो थी सघे, तूं वरी हुन सां एॾी मोहबत कंदी आहे, तोखे त जलन थियणो खपे, तूं कीअं थी चईं त न मां नथो, मुंहिंजी दिलि नथी वञे त को कुवतुल कुलूब मरी वई। साईं हे हुनजी क़बर, चई त न। ख़लीफ़े हुकुम ॾिनो त क़बर खोटियो, छो जो महलनि में इहे साज़िशूं थींदियूं हुयूं न, काबा क़बर खोटियो, ख़लीफ़ो मथां बीठो हुजे, क़बर खोटियो। जीअं क़बर खोटियनि त हेठि जेको बोतो दफ़नायल हुयो, जंहिंखे कफन ॾिनल हो, बराबरि ॾिठई त कफन में ढकियल लाश पियो आहे। ख़लीफ़े चए त हिन जो कफन हटाए, मुंहं तां कफन हटाए। हाणे नौकर खे जो हुकुम कई त नौकर खे कहिड़ी मजाल, उहो अञा जीअं करे पियो, हिते ज़ुबैदा ऐं ॿियनि वठी चयसि त ओ ख़लीफ़ा ख़ुदा खां डिॼ, ख़ुदा खां डिॼ, मरी वियो माण्हू मरी वियो, क़बर में आहे, तूं हाणे क़बर वारे जो वरी अंदरि ॿाहिरि ॾिसी, आहे क़बर में अंदरि पियो आहे, उते तो तूं हुनजो मुंहुं ॾिसी, ॾिठई त लाश आहे न। हिते ख़लीफ़े खे बि थियो त हा बराबरि लाश त आहे। ख़लीफ़े ज़ोर कोन रखियो, वरी साॻी क़बर ढकिजी वई। हाणे ॼण ख़लीफ़े खे बि पक थी त बानी गुज़ारे वई। ख़लीफ़े हुकुम कयो, उन महिल ई वॾा वॾा आलिम मौलवी उहे पहुता, अबा क़ुर ख़्वानी कयो, हिन जे क़बर ते क़ुर ख़्वानी कराई। ख़लीफ़ो पाण हिन जे क़बर ते वेही ऐं रोअणु लॻो। ख़लीफ़ो पाण हिन जे क़बर ते वेही ऐं बाक़ाइदे सोग कयो, ऐं इहो सोग पूरो 1 महीनो ख़लीफ़े हुनजी क़बर ते वेही इहो सोग कयो। हाणे इहो राज़ आउट थिए थो नथो थिए, इंशा अल्लाह बक़ाया सुभाणे।